अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों की आयो उम्मीद खुश होंदो। अज खजू ऑफिशियल ता लाइव अचण जो मकसद सिर्फ एकड़ो तो घना यूट्यूबर पैदा थी पिया जो कुछ रखन था पिया सब कूड़ था गालान डायरेक्टर में। हाँ मुझे खबर है जेकॾहिं तव्हांखे सोप सीरियल ज़हर ज़िंदगी की जान मिलंदी सही में सही तो वो सिर्फ सिर्फ खजू ऑफिशियल ते असां सोप सीरियल ज़हर ज़िंदगी के 3 स्पेल जो शेड्यूल ठाहे रहा आहियूं। असांजो को डायरेक्टर हबीब पंवर साहब गड है, असिस्टेंट डायरेक्टर शफ़ीक अहमद लुंड साहब भी असां वेठा आहिनि ऐं उन खां पोइ ॿियो असिस्टेंट वकार सुमरो साहब मौजूद है। वधीक हबीब पंवर तव्हां मुखातिब यूट्यूब ते लाइव आहियूं खजू ऑफिशियल। दोस्तों ड्रामो तव्हांखे वणियो हूंदो ऐं ॾिसंदा हूंदो इंशाल्लाह। वरी अॻिते कमु शुरू आहे, तमामु भलो लिखिजी आयो आहे। सुभाणे परीं खां असांजी रिकॉर्डिंग स्टार्ट आहे, ड्रामो त हलंदड़ आहे। बसि दुआ कजो अञा ड्रामो सुठो थिए ऐं तव्हांखे वणे इंशाल्लाह ताला। बुरा कुझु दोस्तों जेके भी ड्रामे में मिसाल कमियूं कोताहियूं हूंदियूं वो ड्रामो तव्हांखे कीअं थो लॻे, ड्रामे के बारे में कमेंट्स राय ज़रूर ॾींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ खजू ऑफिशियल ते। जीअं असां जेको कुछ अपडेट थींदो तव्हांखे खजू ऑफिशियल ताईं पिरापर ॿुधाए सघूं था त हाणे ड्रामे में छा थी रहियो आहे, असांजी कॾहिं रिकॉर्डिंग आहे, कहिड़ा पिरा सीज़न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां खजू ऑफिशियल ते ॾिसंदा। महिरबानी।